असां पंहिंजे प्यारे डेरा मुराली पहुची चुका आहियूं ऐं हीअ असांजे डेरा माली में आहियूं। अल्हम्दुलिल्लाह राति वारी महफ़िल अज़ीम महफ़िल बहितरीन रही ऐं हाज़िरी बि असांजी ऐं असां हाणे वरी ॿिए प्रोग्राम ते वञूं पिया। असांखे ॾाढा दोस्त जेके संग आहिनि जेके कारखाने खां तशरीफ़ थी करे खणी आया आहिनि, उन्हनि खे रखनि ख़ुशि रहनि। परे दोस्त आया आहिनि, असांजा यारो दोस्त मौलाना ग़ुलाम रसूल अबड़ो हुसैनी साहब ऐं असांजो दोस्त तालिब हुसैन साहब, हेॾो मौली साहब नंढो, हेॾो अमीर हुसैन साहब। हिननि जा एल्बम हिननि जो कावशूं असां में बि ॾिसूं त उते जंगत बि ॾाढा ख़ुशि पिया। असांजी वॾी महिनत कोशिशि आहिनि, अलाह ताला कामयाबी अता फरमाए। असां पिया हाणे अॻिते जे लाइ कुझु दोस्तनि जे लाइ दोस्तनि प्यारे महीने मिलाद मुबारक खुशी भी आहे जो पंहिंजे प्यारे दोस्त हाफ़िज़ सार सां मौक़ो मिलियो आहे प्रोग्राम वञण जो। सफ़र जेको जारी रहंदो, कुझु ॾियार दोस्त सां हूंदासीं ऐं निसार खे अल्लाह सलामत रखे। तमामु महबूब शख़्सियतूं तमामु महिनत वारा आहिनि, संजनी खे अल्लाह सलामत रखे। तमामु दोस्तनि जे लाइ दरख़्वास्त आहे, तमामु दोस्त असांखे दुआ में ज़रूरु यादि रखंदा। हींअर असांजो दोस्त हाफ़िज़ अहसान बि असां सां शामिलु आहे, पर हीअं थोरो ॿाहिरि वियो आहे, उन्हनि खे बि दुआ में यादि रखंदा। वॾी महिरबानी जज़ाकल्लाह। ऐं अवां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे त यार असांजे प्यारे दोस्त जो यूट्यूब चैनल आहे खे ज़रूरु सब्सक्राइब बि कयो चैनल खे, ऐं उनखे दिलि खोले करे शेयर बि कयो। पेज बि आहे, पेज कहिड़े नाले सां आहे? पेज बि आहे बेमिसाल आहे नबी, उहो बि अल्हम्दुलिल्लाह पेज हले थो पियो। ऐं अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उन पेज खे ज़रूरु शेयर कयो। अवां दोस्तनि खे इरशाद